दोस्तों अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु तव्हांखे रियासत ऐं पंजाबी ड्रामे जी ज़बरदस्त अपडेट ॾियण वारो आहियां। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। अॼु जेका अपडेट आहे दोस्तों तव्हांजे कम जी आहे। जे हिन वीडियो खे तव्हां मिस कयो सम्झो तव्हां हर शइ मिस करे वेठा हो। तव्हांजो घणो टाइम वेस्ट कान था कयूं, हलूं था अॼु जी ख़ासि अपडेट जी तरफ़। उन खां पहिरियां सभिनी दोस्तनि खे नंढिड़ो अर्ज़ु आहे त उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। ही अव्हांजो ई चैनल आहे। दरअसल दोस्तों जेको पंजाबी ड्रामो ऐं रियासत ड्रामे जी जेका कहाणी ॿुधाई वञे पई त ज़हर ज़िंदगी ड्रामे खां बि वधीक हूंदी। ऐं ज़हर ज़िंदगी ड्रामो त कुझु बि कोन हुयो। दुलाब ड्रामो या तकरार ड्रामो जेको हलियो इहे सम्झ कुझु बि कोन हुया। रियासत ऐं पंजाबी ड्रामे जी ॿुधायो पियो वञे इन खां वधीक कहाणी हूंदी ऐं इन खां वधीक मारधार ॾेखारियो वेंदो। अदाकार बि हिन में कुझु वधीक एक्स्ट्रा एड कया वेंदा जीअं ड्रामो अञा मज़ो करे, ड्रामो अञा बहितर थिए। इन जे करे जेका ज़हर ज़िंदगी जा अदाकार हुया ख़ासि उहे कुझु तकरार में तव्हां ॾिठा। जेका ज़हर ज़िंदगी वारा उहे पंजाबी ड्रामे में बि काफ़ी अदाकार खया विया आहिनि। जीअं कमाल ख़ान उहो हाणे पंजाबी में एंट्री उणी हई आहे। ऐं होॾो जेका तकरार में कुझु अदाकार अहिड़ा हुया, कुझु उहे वरी रियासत ड्रामे में बि खया वेंदा। ख़ासि करे दुलाब ड्रामे वारा अदाकार रियासत ड्रामे में घणा हूंदा। कहाणी मेन कहाणी आहे दोस्तों। हीअ कहाणी जेको आहे सभिनी टिनी चइनी ड्रामनि खां वधीक आहे ऐं हाई लेवल जी कहाणी हिन में लिखी वई आहे ॿिन्ही ड्रामनि जी। छो त राइटर साॻियो आहे, साॻिए राइटर कहाणी फुल फ्लेज लिखी आहे, वॾे स्केल ते लिखी आहे। भली चैनल अलॻि आहिनि KTN या सिंध TV, पर मेन शइ हूंदी आहे कहाणी, जेका कहाणी ज़बरदस्त आहे। दोस्तों हिन में तव्हां इहो ॾिसंदो मार धाड़ तव्हांखे हद खां वधीक ॾेखारी वेंदी ऐं इन में कहाणी में जेको आहे दिलचस्प मोड़ींदा हर जेको आहे न ज़ुल्म हर ख़ुशी हिन में ॾेखारी वेंदी। हर ज़ालिम हर हीरो हिन में ॾेखारियो वेंदो। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। उदासी TV यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक ऐं हिन वीडियो खे अॻिते शेयर करे छॾींदा।